असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़यामत जा आसार ॿुधाया आहिनि जेके सभु हिन वक़्तु हली रहिया आहिनि। मर्दनि खां पंधु कोन थींदा, औरतुनि खां जंड कोन हलंदा। औरतूं सभु उघाड़ियूं ॾिसण में ईंदियूं, मर्द दुनिया में घटि ऐं औरतूं घणियूं थी वेंदियूं। घर घर नाच गानो हूंदो, माउ पीउ जी इज़त हया अदब ख़त्म थी वेंदो। नेक बुज़ुर्ग माण्हू लूसी ऐं कन्यर माण्हुनि अॻियां हथ ॿधंदा। औरतूं मर्द थी वेंदियूं ऐं मर्द औरतूं थी वेंदा। ऐं घर जी अॻुवाणी औरतूं कंदियूं। ग़रीब माण्हुनि जा हक़ हड़प कया वेंदा। फ़लस्तीन में सभु यहूदी गॾु थींदा जेके मुसलमाननि सां जंग कंदा। आख़िरी वक़्त में हिकु दूंहों निकिरंदो जेको हिकु मुख़्तलिफ़ शिकिल जो दूंहों हूंदो, जेको पूरी दुनिया ते 40 ॾींहं ताईं रहंदो, जंहिंमें माण्हू मरण लॻंदा। हिकु राति अहिड़ी थींदी जेका तमामु वॾी थी वेंदी, जंहिंमें सिज कोन उभरंदो। माण्हू रोअण पिटण लॻंदा। पोइ घणे टाइम खां पोइ सिज अलहंदे खां उभरंदो ऐं थोरो मथे अची वरी लही वेंदो। पूरी दुनिया ते हिकु अहिड़ी वबा फैलजंदी जंहिंमें करोड़नि जे तादाद में माण्हू मरंदा, जेके हिन वक़्तु हली रहिया आहिनि। यमन ऐं शाम जे विच मां दजाल ईंदो, जेको पाण खे ख़ुदा सॾराईंदो। माण्हू मारे वरी जीअरो कंदो, बरसात वसाईंदो ऐं चवंदो त मुंहिंजी इबादत करियो, आउं तव्हांजो ख़ुदा आहियां। मस्जिदुनि में शोर शराबो थींदो। माण्हू दुनिया जूं ॻाल्हियूं मस्जिदुनि में कंदा। एहसास ख़त्म थी वेंदो। भाउ भेण खां नफ़रत कंदो, भेण भाउ खां नफ़रत कंदी। पुट पीउ खां नफ़रत कंदो, पीउ धीउ सां नफ़रत कंदो। न्याणियुनि खे नचायो वेंदो, ज़ना आम थी वेंदी। माण्हू गुनाह करे उन ते फ़ख़ुरु कंदा। वक़्तु गुज़रण में तमामु तेज़ी अची वेंदी। साल महीने जे बराबरि लॻंदो, महीनो हफ़्ते जे बराबरि लॻंदो। औरतूं पर्दो कोन कंदियूं, गैर मर्दनि सां बेहिजाब थी मिलंदियूं। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं असांखे अहिड़ो फ़सादी वक़्तु न ॾेखारे ऐं हक़ सच सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। असांजो दोस्त मंठारो अली कमेंट में हाय लिखनि था। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो लिखो ताकी असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां किथां ॿुधी रहिया आहिनि। सुल्तान अहमद गोपांग साहब, मोहम्मद फारूक फ्रॉम लंडन, वाहिद कालानी साहब, नज़ीर खान भुट्टो साहब, सैफ बलोच फ्रॉम सऊदी अरब खां ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे लाइव प्रोग्राम में जॉइन करे रहिया आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक तमामु बहितरीनु आहे दोस्तों। अच्छा, यूसुफ जमाली साहब मोस्ट वेलकम। रईस कुर्बान फ्रॉम कराची खां, अल्ताफ़ हुसैन लार साहब, सिस्टर हुमेरो इफ्तिखार मोस्ट वेलकम। राबेल गुल, असीं भलीकार चऊं था तव्हां सभिनीनि खे। अबी तला फ्रॉम दुबई अरब इमारात खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अच्छा, एहसानुल्लाह सुमरो साहब, ज़फ़र दायो, नूर नबी एंड ॿिया काफ़ी दोस्त
असांजो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू डॉक्टर ज़ाहिद साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर डॉक्टर ज़ाहिद साहब महिरबानी अव्हांजा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। शल हर कामयाबी अव्हांजा कदम अच में सर। महिरबानी सर, अव्हांखे ईद मुबारक हुजनि। सर अॼु असांजो मौज़ू टॉपिक आहे क़बाइली झेड़ा झगड़ा ज़ुल्म। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते ॾह ॾह खून थियनि, इन बाबति असांजो अॼु मौज़ू आहे। डॉक्टर साहब तव्हांजा सलाम पहुची चुका आहिनि। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी। हाजी वज़ीर मंगसी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। यूसुफ शेख एंड तनहा गफ़ार यूसुफ शेख साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मौला अली मदद। महिरबानी सर। अच्छा, डॉक्टर ज़ाहिद साहब लिखनि था त सलाम सर। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। डॉक्टर साहब तव्हां वधीक लिखियो आहे त राति जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जे नज़र थी रही आहे। महिरबानी डॉक्टर ज़ाहिद साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। रात जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जे नज़र थी रही आहे। तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि डॉक्टर साहब। महिरबानी। तनहा गफ़ार साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। महिरबानी। अब्दुल हफीज़ सोलंकी साहब लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु बहितरीन प्यारा। फ्राम डिस्ट्रिक्ट दादू खां। मंठार लिखनि था त कंबर या कंबो लिखनि था। महिरबानी सर। अब्दुल हफीज़ सोलंकी साहब वंस अगेन अव्हां कमेंट लिखियो आहे ग्रेट। जी डॉक्टर ज़ाहिद साहब, असीं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही लाश उन्हनि नौजवाननि जा आहिनि जेके कश्मीर में सरदारी झेड़नि में मारिया विया आहिनि। सिंध जे उतरे पट्टी में सरदारी निज़ाम खे हथे वठराए वई आहे। उतां जा सरदार पथारीदार हुजण सां गॾु हर ताक़तवर धुर जा साथारी ऐं सिंध जे अबोज माण्हुनि जा कातिल आहिनि। हिननि पंहिंजे ताक़त खे क़ाइमु रखण लाइ सिंध जे माण्हुनि खे ज़ात पात कारोकारी जे झेड़नि में फासाए छॾियो आहे। ही न स्कूल क़ाइमु करण था ॾियनि, न ई उन्हनि इलाइक़नि में अस्पतालूं या रोड था ठाहिण ॾियनि। उते जा माण्हू बेइंतहा गुरबत जी हालत ऐं गैर इंसानी माहौल रहनि था। पर जिते स्कूल ऐं अस्पताल न आहे, उते जदीद तरीन हथियार जेके पुलिस वटि बि न आहिनि, उहे ज़रूर मिली वञनि था। उन्हनि वटि जेके हथियार आहिनि उहे जंग में फ़ौज जे इस्तेमाल वारा आहिनि। मथां वरी साॻियो सरदार असेंबली जो मेंबर बि आहे, जंहिंजा बच्चा ॿार। अच्छा, असांजो दोस्त अब्दुल हफीज़ साहब कमेंट करे रहिया आहिनि। महिरबानी। ब्यूटीफुल प्रोग्राम कमेंट सां गॾो गॾु दिलियूं मोकिले रहिया। महिरबानी। अब्दुल हफीज़ सोलंकी साहब वंस अगेन लिखनि था त अ ग्रेट स्टेप फॉर अवर न्यू जनरेशन। महिरबानी सर अब्दुल हफीज़ सोलंकी साहब। अच्छा, मंठार अली लिखनि था वंस अगेन कंबर। महिरबानी सर। सरदारनि जा पंहिंजा ॿार त रोल राइस में घुमनि था ऐं दुनिया जे वॾियुनि यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी था पवनि, पर ग़रीबनि जे ॿार खे बुनियादी तालीम खां परे रखी अबोज अवाम खे बेवकूफ़ ठाहे राज कनि था।
एतिरे क़दुरु जो हाणे जेको नौजवान CS करे थो, हिन जो रोल मॉडल बि ॻोठ जो वॾेरो तर जो सरदार या पीर आहे। अक्सर कमीशन पास ऑफिसर पहिरें कम ॻोठ में उताक ठहराइण हूंदी आहे, पोइ आस पास जे सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा करे ज़मीनूं वठंदा या पेट्रोल पंप लॻाए वीगो गाॾी में बॉडीगार्ड विहारे ॻोठ में साॻी दहशत ऐं ताक़त सां पाण लाइ उन पावर स्ट्रक्चर में जाइ ठाहींदा आहिनि। सरदार ऐं वॾेरा हिन पूरे समाजी निज़ाम खे हाईजैक करे विया आहिनि। नौजवाननि लाइ हू दुश्मन ऐं सिंध जे माण्हुनि खे ग़ुलाम इब्न ग़ुलाम रखण वारा रियासत जा दलाल न रहिया आहिनि। जेको सियासी नज़रियो उन्हनि जी अच्छा महिरबानी। असांजो दोस्त नादर साहब अची विया आहिनि। महिरबानी नादर मक्सी फिराम जहल मक्सी खां। हुसैन बख्श असांजो मामू पहिरीं प्यारो दोस्त फिराम सऊदी अरब खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। मोस्ट वेलकम मामा हुसैन बख्श साहब। मामा हुसैन, तव्हां अक्सर करे प्रोग्राम जॾहिं असांजो हली वेंदो आहे उन खां बाद में तव्हां ॿुधी करे कमेंट कंदा आहियो ऐं असीं अव्हांजो नालो न खणी सघंदा आहियूं। जॾहिं त हाणे असांजो प्रोग्राम लाइव हली रहियो आहे ऐं असीं अव्हांजो नालो वठी रहिया आहियूं, हुसैन बख्श मक्सी साहब, महिरबानी। असांजो दोस्त मोहम्मद नवाज़ साहब खे सलाम, हाजी हाकिम साहब खे बि सलाम। हुसैन बख्श असांजे कमेंट में गुलाब जा गुल मोकिले रहिया आहिनि, महिरबानी। नादर मंगसी फिराम जहल मंगसी खां लिखनि था त अदा असांजे तरफ़ से दिल जी गहराइनि सां ईद मुबारकूं हुजनि तव्हांखे। सर ख़ैर मुबारकूं, अव्हांखे बि ईद मुबारकूं, वॾियूं महिरबानियूं। अच्छा, अब्दुल हफीज़ सोलंगी फिराम दादू मां लिखनि था त एजुकेशन इज़ द बेस्ट वीपन ऑफ आवर दिस एनवायरमेंट। तमाम बेहतरीन लफ्ज़ लिखिया आहिनि इंग्लिश में अब्दुल हफीज़ सोलंगी साहब। वो लिखनि था त एजुकेशन इज़ द बेस्ट वीपन ऑफ आवर दिस एनवायरमेंट। हिन माहौल जो बेहतरीन हथियार तालीम आहे, तव्हां कमेंट में लिखियो आहे, महिरबानी सर। बशीर अहमद एंड मंठार साहब, मोहम्मद हुसैन बख्श फिराम सऊदी अरब खां असांखे ॿुधी रहिया आहिनि ऐं काफ़ी दोस्त असांजे लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। अच्छा, असीं अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त नंढियुनि ॻाल्हियुनि ते ॾह खून रेज़ी थी रहिया आहिनि असांजे सोणे सिंध में। जी दोस्तों, कल नंढे जानवर यानी रिढ जी ॻाल्हि ते 10 खून थी चुका आहिनि। चाचड़ बिरादरी जा 3 सगा भाइर सोट मारिजी चुका आहिनि। इहो छा आहे त शॉर्टेज ऑफ एजुकेशन, तालीम जी घटिताई, ना समझी, सरदार ऐं वॾेरा हिन पूरे समाजी निज़ाम खे हाईजैक करे विया आहिनि। नौजवाननि लाइ हू दुश्मन ऐं सिंध जे माण्हुनि खे ग़ुलाम इब्न ग़ुलाम रखण वारा रियासत जा दलाल न रहिया आहिनि। जेको सियासी नज़रियो उन्हनि जे हथ में आहे, उन जो ज़ोर बि झको थियल आहे। जमहूरी निज़ाम में तबक़ाती निज़ाम खे उन वक़्त ताईं तहफ़ुज़ हूंदो आहे जेसीं ताईं के मज़बूत सियासी ऐं समाजी तहरीकूं न उभरनि जेके हुक्मरान तबके जे उन ॻट जोड़ खे वाइको करे उन्हनि जे टेक्सटाइट खे पधिरो करे उन्हनि ख़िलाफ़ अवामी मज़ाहमत खे मुतहद करण में कामयाब थियनि। जॾहिं मुतबादिल सियासी पार्टियूं पिणु नंढनि सरदारनि वॾेरनि
अहिड़नि अॻुवाननि वटि हुजनि जेके पाण पंहिंजे रवियनि करतूतनि अफ़ालनि सोचनि में उन्हनि वॾनि मुछियुनि जहिड़ा हुजनि त पोइ बहितर इहो आहे त समाजी सतह ते उन्हनि ख़िलाफ़ मुहाज़ जोड़े मुतबादिल सियासी सोच ऐं अच्छा असांजा दोस्त काफ़ी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। महबूब माण्हू असांजो इख़लाक़ साहब चांडियो इख़लाक़ साहब महिरबानी। बशीर अहमद लिखनि था त माशाअल्लाह ज़बरदस्त मज़ो। वहीद फ़िराम नवाब शाह खां हुसैन बख्श फ़िराम सऊदी अरब खां लाइव प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। असांजो दोस्त इख़लाक़ भाई चांडियो इख़लाक़ वॾे अदब एहतराम ऐं इख़लाक़ सां कमेंट लिखनि था त अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। मेहरबानी सर। कंदकोट वाला वाक़या अफसोसनाक वाक़या है। अल्लाह पाक हर इंसान को अपने हिफ्ज़ में रखे। इस वाक़े का मुकद्दमा मुलूस अफराद समेत वहाँ के MPA SSP पर भी दर्ज करवाया जाए, जैसे ऐसे वाक़यात कम हो सके। हुदूद के SSP और MPO को भी पता होगा ये दुश्मनी चल रही, कभी भी नुकसान हो सकता है। वो वहाँ जाकर सुलह करवाते तो शायद इतना नुकसान नहीं होता। इसलिए हुदूद के अफसरान और MPA MNA के खिलाफ मुकदमा दर्ज करने का कानून बनाया जाए तो कहीं भी ऐसा अफसोसनाक वाक़या पेश नहीं आएगा। तमाम बेहतरीन इख़लाक़ चांडियो साहब, तव्हांजे लफ़्ज़नि में मोहब्बत प्यार समायल आहे। वरी महिरबानी सर, तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। मामा हुसैन बख्श फ़िराम सऊदी अरब खां असांखे बाहूं ॿधी रहिया आहिनि। सर असीं अव्हांजा ख़ादिम आहियूं। महिरबानी। शाला सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। चल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। ऐं काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। इख़लाक़ भाई तव्हांजो प्यार मोहब्बत। SK बलोच लिखनि था सलाम अद्दा। वालेकुम सलाम रहमतुल्लाह फ़िराम सऊदी अरबिया। फहद अजीज़ लगारी साहब, महिरबानी सर। हुसैन बख्श भाई असांखे कमेंट में गुलाब जा गुल मोकिले रहिया आहिनि। महिरबानी मामा जानी। शाला सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। SK बलोच साहब लिखनि था त छा हाल आहे भाई? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह खैरियत दुआऊं। महिरबानी। फहद अजीज़ लगारी साहब कमेंट लिखनि था त सलाम डियर। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। महिरबानी। अदा उम्मीद त ठीक हूंदव। कुछ ॾींहं खां बिज़ी ही हुयसि, इन करे प्रोग्राम में शरीक कोन थी सघियुसि। फहद अजीज़ लगारी भाई, महिरबानी। इट्स ओके डियर, नो प्रॉब्लम। तव्हां लिखिया त कुछ ॾींहं तव्हां बिज़ी हुयव। महिरबानी सर। असीं दुआ कयूं था त शाला सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। अवैस अहमद सुमरो साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। तन्हा गफ़ार एंड हुसैन बख्श फ़िराम सऊदी अरब खां, मोहम्मद फारूक फ़िराम लंदन, अबू तलहा फ़िराम दुबई अरब इमारात खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अब्दुल हफीज़ फ़िराम दादू, करम मंगसी फ़िराम शद्दाद कोट, बीड़ो चांडे में असांजो दोस्त सागर गौराम जागीरानी साहब भी शामिल आहिनि। जी दोस्तों, असांजो ही जेको प्रोग्राम आहे कंबर FM 608, ही ईअं नाहे त अंदरूनी सिंध चंद शहर ज़िला ॿुधनि,
पर असांजो ही प्रोग्राम पूरी दुनिया ॿुधंदी आहे। सऊदी अरबिया जा दोस्त भी शामिल आहिनि, दुबई अरब इमारात खां बि, लंडन मां मोहम्मद फारूक ऐं गुलाम मुस्तफ़ा सोलंगी, फिराम पखो, असांजो दोस्त वहीद फिराम नवाब शाह खां। अच्छा, महिरबानी दोस्तों। असांजो दोस्त नादर मंगसी फिराम झल मंगसी खां लिखनि था त बहुत अफसोसनाक वाक़यात हुआ है, बहुत अफसोसनाक वाक़यात हुआ है। अल्लाह पाक लवा हकीकीन को सब्र अता फरमाए। हम दुआ करते हैं अल्लाह पाक ऐसे वाक़यात से हर इंसान को महफूज फरमाए, आमीन। मेहरबानी नादर मंगसी फिराम झल मंगसी बलोचिस्तान खां, मेहरबानी। हुसैन बख्श असां कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिले रहिया आहिनि, मेहरबानी जी। दोस्तों, जेको कल्ह वाक़ियो पेश आयो, नंढियुनि ॻाल्हियुनि ते 10 खून थी चुका आहिनि। अल्लाह पाक उन्हनि जे मालिकनि खे सब्र जमील तौफ़ीक़ अता फरमाए। जी दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त, पंहिंजो ख्यालु रखो, अल्लाह हाफ़िज़। असीं दुआ कयूं था त जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव, असांखे पंहिंजे दुआनि में यादि ज़रूरु रखिजो। जी दोस्तों, जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो किरास कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। वज़ीर अली मंगसी साहब असांजे प्रोग्राम में हाणे शामिल थी चुका आहिनि, जॾहिं त असीं पंहिंजे प्रोग्राम के इख्तिताम पज़ीर ते पहुचाए चुका आहियूं। गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब, मोस्ट वेलकम, मेहरबानी सर। तव्हां लिखियो आहे त कंबर खां, मेहरबानी सर। गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब, मेहरबानी, तव्हां लिखियो आहे त कंबर खां ॿुधी रहिया आहियूं। चांडियो इख़लाक़ साहब लिखनि था, वंस अगेन, अदा कल्ह कंद कोट वारे वाक़े में 10 ॼणा क़तल न थिया आहिनि, 10 ख़ानदान क़तल। अदा कल्ह कंद कोट वारे वाक़े में 10 ॼणा क़तल न थिया आहिनि, 10 ख़ानदान क़तल थिया आहिनि। क़तल थियल माण्हुनि सां केतिरी फैमिली हूंदी आहे, उहे ख़ानदान क़तल थिया आहिनि। दुनिया आसमान पहुती ऐं पंहिंजा गभरू जवाननि मारण में पूरा आहियूं। अल्लाह पाक पंहिंजो रहम अता फरमाए। तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। दुनिया वञी आसमान ते पहुती आहे ऐं असीं पंहिंजा दुश्मन ऐं जी दोस्तों, शायद नेटवर्क